नाज़रीन अवांखे बदिन खां ख़बर ॾींदो हलां त बदीन प्रेस क्लब जे मैनेजर अब्दुल सत्तार शेख जे सौट नाले गुलाम रसूल जेको अॼु राति जो तक़रीबन 10:55 सौट सां मिलण लाइ बदीन प्रेस क्लब पहुतो, जिथे बदीन प्रेस क्लब ते मौजूद शाहिद अल्ताफ़ मेमन राशिद अली कंबरानी अमजद भट्टी जे साम्हूं कचहरी करण खां पोइ गुलाम रसूल सौट खां घर वञण जी इजाज़त वठी। जीअं बदीन प्रेस क्लब खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे घर तरफ़ वञी रहियो हो त बिलावल पार्क खां कुझु थोरो अॻियां 3 बूथ बदल मोटरसाइकिल सवार संदसि हथ में पियल टच मोबाइल हथनि मां पूरे फरार थी विया, जंहिंजी NC सिटी थाणे ते सिटी इंचार्ज जे ना हुजण करे जमादार मोहम्मद अबड़ जी मौजूदगी में NC दाख़िल कराई। यादि रहे त बदीन शहर में हाणे चोर एतिरा सरगर्म थी विया आहिनि जो शहर जे शरीफ़ माण्हुनि जो शहर खां निकिरण बि मुश्किल थी वियो आहे। ॿियो त मुस्तक़बिल कैमेट्री के करोड़ रुपयनि जी बजट हूंदे बि शहर जे मेन रोडनि ते लाइटुनि जो इंतज़ाम न हुजण सबबि अहिड़ा रोज़ जा वाक़िया मामूल बणियल आहिनि। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।